17 अप्रैल मस्जिद जामिल क़ुरान। अॼु असांजो मौज़ू आहे त 9 अहिड़ा क़दम असांखे खणणु खपनि जंहिंसां अलाह जी नाराज़गी दूर थिए, ऐं 10 अहिड़ा असांखे क़दम खणणु खपनि जंहिंसां अलाह जी असां सां मुहबत वधे। अॼु असांजो मौज़ू इहो आहे। पहिरीं कहिड़ा 9 क़दम आहिनि जेके असां खणूं त अलाह जी नाराज़गी दूर थिए। अॼु असांजो इन ते चवंदा नहमदु व नुसली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। पहिरियों क़दम रब साईं फरमाए थो वक़ातिलू फ़ी सबीलिल्लाहि लज़ीन युक़ातिलूनकुम। चए थो जेकॾहिं तव्हां सां केरु विढ़े थो त तव्हां विढ़ो उन सां, जेकॾहिं अलाह जे रस्ते में तव्हांखे तंग कनि था। वला तअतदू, पर ज़्यादती न कयो। इन अल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन, अल्लाह ताला ज़्यादती करण वारनि खे पसंदि कोन थो करे। माना तव्हांखे जेकॾहिं हिकिड़ो केरु धकु हणे त तव्हां वरी हुनखे लतूं हणणु शुरू कयो। माना मुआमलात में जेकॾहिं तव्हां उन्हनि खे काउंटर करिणो आहे त कयो, पर हद खां न लॻो। इन अल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन, जेको ज़्यादती कनि था अल्लाह हुनखे पसंदि ई कोन थो करे। माना इहा बि हिकिड़ो नाराज़गीअ जो पहिरियों क़दम आहे जेको असांखे दूर करणु खपे। नंबर ॿियो आहे वैज़ा तवल्ला साफ़िल अर्दिल युफ़्सिद फ़ीहा। चए थो हिकिड़ा माण्हू आहिनि तक़ीर सुठी कनि था, पर जे वोटनि में खटंदा या उन्हनि खे का मिनिस्ट्री मिलंदी या उनखे को हाकिम थींदो त ठगियूं कंदा, चोरियूं कंदा, रुश्वतूं खाईंदा, फसाद कंदा। युहलिकल हर्स व नस्ल, माण्हुनि जो पाणी रोकींदा ऐं उन जे करे पोख ऐं नस्ल तबाह थींदो। पंहिंजे ॿनिन ॾे पाणी खणी वेंदा। चए थो इहे हुकुमरान अहिड़ा आहिनि। वल्लाहु ला युहिब्बुल फसाद, अहिड़े फसाद खे अलाह पसंदि नथो करे। त इन करे स्टेप नंबर 2 आहे त ज़ुल्म न कजे, ठगी न कजे, चोरी न कजे ऐं कंहिंजो हक़ न खाइजे। इहो आहे ॿियो सबबु नाराज़गी दूर करण जो। अलाह ताला अॻिते फरमाए थो टियों ला युहिब्बुल्लाहु जहर बिसूअ मिनल क़ौल इल्ला मन ज़ुलिम। माना कंहिंखे तव्हां सां केरु ज़्यादती करे त तव्हां हुनखे सॼे ॻोठ में बदनाम न कयो, उन जे ख़िलाफ़ न कयो। पर जेकॾहिं ज़ुल्म तव्हां ते करे थो पोइ तव्हांखे हक़ु आहे हुन जे ख़िलाफ़ ॻाल्हाइणु। पर मिसाल तौरु थोरी थोरी ॻाल्हि ते कंहिंजी गीबत कजे, कंहिंजे माना ॻाल्हियूं कजनि। हा, मज़लूम खे हक़ु आहे त उहो वॾे वाक़े उन ज़ुल्म जो ख़िलाफ़ ॻाल्हाए सघे थो। ऐं वकान अलाह समियन अलीमा, अलाह ॿुधे बि थो, ॼाणे थो। तंहिंजे करे अलाह ताला तव्हांजा मसइला हल कंदो। तंहिंजे करे तव्हां कंहिंखे हरू भरू बदनाम न कयो जेसि ताईं की हू तव्हां सां ज़ुल्म नथो करे। ॿियो सबबु इहो आहे छो त अलाह पाक इन्हीअ खे पसंदि नथो करे। ला युहिब्बुल्लाह, माना इहो जेको वात करे, कंहिंजे पुठियां गिला करे या जूं ॻाल्हियूं कजनि थियूं, अलाह खे पसंदि न। टियों इहो स्टेप आहे। चोथों इहो आहे कुलू मिन समरी ज़ा असमर, जॾहिं बि तव्हां फसुल लुणो था या अंब लहनि था या मेवा लहनि था त इहो जेको आहे सो उहो फसुल लुणो फल मां खा व आतू हक़ हू योम हसादी। लेकिन इन में मिसकीननि जो बि हक़ु आहे। उहो जॾहिं लापारो कयो त मिसकीननि खे ॾियो। वला तुसरिफ़ू, अजायो न विञायो, माना ज़ाया न कयो शयूं। घर में जेकॾहिं खाओ था अधु खाई अधु टोकरीअ में न उछरायो। इन अल्लाह इन्नहू ला युहिब्बुल मुसरिफ़ीन, अल्लाह ताला इन्हनि खे अजाए विञाइण वारनि खे पसंदि कोन थो करे। माना अजायो ज़ाया करण जूं शयूं इन खे बि अलाह पसंदि कोन थो करे। छो त अलाह जूं शयूं आहिनि न, मुश्किल सां त ॾिसो अलाह साईं जी टेक्नोलॉजी आहे, कीअं उहो पोखे थो, ॿनीअ मां मथे शइ उथे थी, असां त कोन था पैदा करे सघूं। हाणे एॾी जंहिं अलाह साईं महिनत कई आहे, तव्हां उनजो क़दुरु न कयो, उनखे ज़ाया कयो, अलाह खे इहा शइ पसंदि कान्हे। उन खां पोइ 5हों स्टेप जेको आहे जेके अलाह खे पसंदि, अलाह फरमाए थो, चए थो जेकॾहिं वइना तख़ाफ़न मिन क़ौमिन ख़ियानतन, जेकॾहिं तव्हांखे का क़ौम दग़ाबाज़ी करे थी, तव्हांजो को दोस्त या को माण्हू तव्हां सां दग़ा करे थो, फन बिज़ इलैहिम अला सवाइ, त पोइ उन्हनि सां एग्रीमेंट ख़तमु करे छॾियो। जेकॾहिं तव्हां खां एग्रीमेंट कई आहे, ॾिसो था हू तव्हां सां ठगी थो करे, त एग्रीमेंट कैंसिल कयो। इन अल्लाह ला युहिब्बुल ख़ाइनीन, दग़ाबाज़नि खे अलाह पसंदि ई कोन थो करे। तंहिं करे इहो बि हिकिड़ो स्टेप आहे जंहिंसां अलाह जी नाराज़गी जेकॾहिं असां कंदासीं त ख़तमु थींदी। उन खां पोइ अलाह सी फरमाए थो या लज़ीन आमनू ला तुहिरमू तय्यिबात मा अहलल्लाह लकुम। चए थो जेके शयूं मां तव्हां लाइ हलाल कयूं उनखे हराम न कयो। वला तअतदू, ऐं हदुनि खां न लंघो। अलाह जेके बाउंड्रियूं कयूं उनखे ट्रिपी न वञो। इन अल्लाह ला युहिब्बुल मुअतदीन,
हद खां लंघणनि खे अलाह पसंदि कंदो। जेके अलाह सीधा जी बाउंड्रू मुक़ररु कयूं आहिनि सच ॻाल्हाइण जूं हलाल खाइण जूं, इहे न ट्रिपो, इहे अलाह जे नाराज़गीअ जो सबबु थो थिए। उन खां पोइ आख़िरी सतों स्टेप आहे त इन अलाह ला युहिब्बुल फरीहीन। फरहीन जो मतिलबु शोबाज़ी करण वारा। तव्हां गाॾी सुठी वठो, बिल्कुलु तव्हांजे लाइ जेकॾहिं दीर्घा सफ़र आहिनि सुठी वठी सघो था वठो, पर शोबाज़ीअ लाइ न। या घरु ठारायो त उनखे ईअं डेकोरेशन कयो जो माण्हू चवंदो वाह जो घरु ठारायो अथई, तंहिंजे करे अलाह फरमाए थो त ईअं न कयो। हाणे जो मिसाल ॾिनो थी, चए थो इन कारून कान में न क़ौम मूसा। कारून हिकिड़ो वॾो सरमाए परस्तो मूसा अलैहिस्सलाम क़ौम जो बिलियनर, बग़ा अलैहिम, ऐं उहो उन्हनि सां ज़ुल्म कंदो, शरारत कंदो। आतईनाह मिनल कुनूज़, ऐं उन खे जेके असीं ख़ज़ाना ॾिना, इन मफ़ातिह लतनू बिल उस्बत उलिल कुआ, त उन जूं चाबियूं थुल्हा माण्हू खणी निकिरंदा ऐं ॿाहिरि शोबाज़ी करे हलंदो। तंहिंजे करे इज़काल लहू क़ौमु ला तफ़र, त किन नेक माण्हुनि खे चवंदी जेको तूं शोबाज़ी करे निकिरी थो, इहा न कर। हाणे ॾिसो न, ॻाल्हि आहे त हिकिड़ो जेको वलीमो आहे सुन्नत आहे। रसूल सलम फरमायो त जंहिं वलीमे में ग़रीब न सॾिया वञनि, इहो वलीलो जाइज़ कोन्हे। माना वलीमे जो सॾु आम थींदो, सभु को अचे खाए। बेस्ट वलीमे जो तरीक़ो आहे त घर जे ॿाहिरां को पार्क या मैदान में कजे, जेको अचे खाए। तंहिंजे करे हिन कानून मुताबिक़ कार्ड विहारण बि मुंहिंजे नज़र में जाइज़ न आहिनि, त माना तूं अचो ऐं तूं न अचु, पोइ ग़रीब किथां ईंदा। तंहिंजे करे इन्हनि किन चयोसि हिन खे कारून खे त इज़काल हू क़ौमू नेक माण्हू चयसि ला तफ़र, चई शोबाज़ी छाजे लाइ थो करी? इन अलाह ला युहिब्बुल फरीहीन, इहे शोबाज़ी कंदड़ खे अलाह पसंदि कोन थो करे। तंहिंजे करे इहो बि अलाह जे जेको आहे सो सबबु आहे। उन खां पोइ अचे थो नाऊं आख़िरी, जंहिं ते असांखे एहतियात कजे त जीअं अलाह जे नाराज़गो ख़तमु थिए। वला तुसिर ख़दक लिन्नास, माना टेगर करे माण्हुनि में न हल, शोबाज़ी करे टेगर करे, लफ़्ज़ी यादि वञा, बूथ सुॼाए न हल। वला तमश फिल अर्द मरहन, ऐं न को अकड़ करे ज़मीन में हल त हाणे मां वज़ीर आहियां, मां वॾी ज़ात जो ऊचो आहियां ऐं माण्हुनि खे पेरे पवरायां। इन अलाह ला युहिब्बु कुल मुख़्तालिन फ़ख़ूर, इहे जेके हठीला ऐं पाण खे पढ़ाइण वारा ऐं पाण खे ऊचे सम्झण वारनि खे अलाह ठुप पसंदि कोन थो। इहे 9 अहिड़ा स्टेप्स आहिनि जेके अलाह ताला खे पसंदि कोन्हनि, ऐं इहो करण बि न खपनि। जॾहिं तव्हां इहे 9 स्टेप करे वेंदव त हाणे अचनि था स्टेप, त अलाह खे राज़ी कीअं कयूं, त जीअं असां तमामु बराति उहे वरी 10 स्टेप ॿिया आहिनि। अलाह फरमाए थो लतरकुबन्न तबकन अन तबकिन, अलाह जे राज़ पे हासिल करण लाइ तव्हांखे स्टेप बाय स्टेप मथे चढ़णो पवंदो ऐं उन ताईं पहुचनि। इन जो इहे जेके 10 स्टेप आहिनि, अॼु मां हिते टाइम जे कमी जे करे कोन ॾिनुसि, पर अॼु टीवीअ में, मेहरान टीवीअ में 5 बजे को लाइव ईंदा, उन में इहे 10 स्टेप मां डिटेल ॾिनुसि क़ुरान मां, लेकिन हिते जेतिरो थी सघे थो तव्हांखे ॾसियां थो। सभ खां पहिरीं त अलाह फरमाए थो अल्लज़ीन आतईनाहुमुल किताब यतलूनहु हक़ तिलावती, चए थो जॾहिं तव्हांखे असां क़ुरान ॾिनो आहे त इन्हीअ जी जेका तिलावत कयो था, पर उनजो हक़ अदा कयो। तिलावत सिर्फ़ु एतिरी न आहे त मां क़ुरान खोले पढ़ियो वज़रू व नख़लिन तलाउहा हज़ीम, या तिलावत, पर हिन जो हक़ आहे। कहिड़ो हक़ आहे ॿुधायां थो। जेके इन तिलावत जो हक़ अदा कनि था, उलाइक युमिनून बि, सिर्फ़ु उन्हनि जो हिन ते ईमान आहे। वमन यकफुर बि, जेको इहो कमु नथो करे, फउलाइकुल ख़ासिरून, उहे नापास थी वेंदा, पास कोन थींदा। हे पेपर आहे तव्हांजो, हुन में पास कोन थींदा। चए थो त नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो आहे, हदीस शरीफ़ आहे जंहिंजो मां तर्जुमो डायरेक्ट कंदो आहियां। चई त हिकिड़ो अहिड़ो ज़मानो ईंदो जंहिंमें मुसीबत ई मुसीबत हूंदी। कहिड़ी? रुश्वत थींदी, अदल कोन थींदो, क़त्ल आम थींदा। त हज़रत अली पुछियुसि रज़ी अलाह ताला अन्हु त कुल त मल मखरज मिनहा यसि, चईंसि पोइ इहे इन बलाऊं मुसीबत मां निकिरण जो कहिड़ो तरीक़ो आहे? पाण फरमायूं किताब अल्लाह, माना ही अलाह जो क़ुरान। जेकॾहिं तव्हां इन क़ुरान खे सम्झी पढ़ंदव, इन ते अमल कंदव, त इहो मुआशिरो तब्दील थी सघे थो। असांजो त इहो ई कमु आहे न, त असीं तव्हांखे क़ुरान तर्जुमो, इहा हदीस शरीफ़ आहे। त चई हिकिड़ो ज़मानो ईंदो जंहिंमें तमामु हालत ख़राब थी, जहिड़ी अॼुकल्ह आहे। हाणे असां क़ुरान खे माना सां पढ़ूं कोन था ऐं तिलावत रुगो करे छॾे था ॾियूं, पर तिलावत जो हक़ु आहे उहो मां तव्हांखे ॾसियां थो कहिड़ो आहे। चई इहो हाणे माना थो कंदो वञा। चए थो इहो जेको किताब आहे, फीह नबव मां कान क़बलकुम, चए थो अॻियनि ज़माननि जा किसा आहिनि जिन में माण्हुनि अहिड़ा कम कया त अलाह हुनखे तबाह कयो, उन में उहे बि शयूं आहिनि।
व ख़बरुनि मां बादकुम, ऐं हिन में फ्यूचर में ईंदड़ शयुनि जा बि इशारा मौजूदु आहिनि। हुकुम मां बैनकुम, ऐं कीअं पाण में मुआमलात कयो उहे बि हिन में लिखियल आहिनि। वल फसुल लैस बिल हज़ल, ही ईअं आहे जीअं पथर ते लीको, पाणीअ ते लीको न आहे। मन तरकऊं मिन जब्बारनि, जेको टेगर ऐं लय करे क़ुर खे छॾे ॾींदो, ग़समुल्लाह, अलाह हुन खे पीही छॾींदो। वमन वमन निब्तगा निब्तगल हुदा फी गैरी, ऐं जे क़ुर मां हिदायत न कंदो, ॿिया किताब पढ़ी ॿियनि जूं तक़रीरूं ॿुधी हासिलु कंदो, अज़लल्लाह, त अलाह हुनखे गुमराह कंदो। छो त असल में असुल ही आहे सची शइ जंहिंसां तव्हांखे सिधो रस्तो मिली सघे थो। छो त ही क़ुर छा आहे, उहो हबलुल्लाह मतीन, ही अलाह जी रसी आहे मज़बूत। उहो ज़िक्रुल हकीम, ही अहिड़ो ज़िक्र आहे जंहिंमें हिकमत आहे। उहो सिरातुल मुस्तक़ीम, ही सिधो रस्तो आहे। हूअ लज़ी लौ तज़ी बिल अहवा, हिन में इंसान जूं जेके पंहिंजूं सोचूं आहिनि उन में दाख़िल नथियूं थी सघनि। वला तलसबी अलसिनतु, न को ज़िबान सां हिन खे तब्दील करे सघे थो। वला यशबह मिनल उलमा, ऐं आलिम ऐं नेक ऐं अकुल वारा माण्हू हिन मां ड्रापंदा कॾहिं बि कोन। वला यख़्लुक़ु अला कसरत रद, बार बार पढ़ंदव त तव्हांखे पुराणो न लॻंदो। वला तनकज़ी अजाइब जू, हिन जा अजब अजाइब कॾहिं ख़तमु कोन थींदा। हुअ लज़ी, ही अहिड़ो क़ुर शरीफ़ आहे, अल्लज़ी लम तंतह जिन, जो हिकिड़े दफ़े रसूल सलम किथे फजुर जी निमाज़ पे पढ़ी त जिन लंघिया। कहिड़ा आहिनि इहे जिन? ही उहे जिन जेके असां इंसाननि वांगुरु आहिनि। अलाह ताला वमा ख़लक़तुल जिन वल इंस इल्ला लियाबुदून, अलाह तो चए मां जिननि इंसाननि खे पैदा कयो पंहिंजी इबादत लाइ। ही उहे जिन आहिनि। ॿियो जिननि जो क़िस्म आहे शैतानी जिन, जेके असां इन्हनि खां डिफरेंट आहिनि। उन्हनि खे वॾा पावर आहिनि। शैतान खे अलाह साईं हासकार करे पावर ॾिनो आहे, कन में दिलि में विसो विझंदो, पर जेके शैतानी पीर थियनि था उन्हनि सां त बाक़ाइदे कन में अची ॻाल्हाईंदा, हदीस शरीफ़ में अचे थो। बल्कि कॾहिं कॾहिं इंसानी रूप इख़्तियार करे बि अची कंहिंसां मिलंदा, या कंहिं जलसे में बुज़ुर्ग जी शिकिल इख़्तियार करे जलसे में चढ़ी ईंदो मथे ऐं वॾी तकीर करे वेंदो। हदीस शरीफ़ आहे। माण्हू चवंदा यार वाह जी तकीर कई अथई, हालांकि उन जा लाह कढी वेंदो हूंदो, उन्हनि खे शिरक में विझी वेंदो हूंदो। पोइ ॿियो अचे ॾसींदो, इहा हदीस जा लफ़्ज़ आहिनि, रसूल सां फरमायो। पुछंदो साईं वाह जी हिकिड़े तकीर कई, चई केरु हो? चई यार शिकिल मां सुञाण, नाले जी ख़बर कान्हे। माना इहो शैतानी जिन हो जेको इंसान, इन्हनि जा वॾा पावर आहिनि। लेकिन ही जेके जिन आहिनि इन्हनि जो असां सां को तालुक़ु कोन्हे, न असां सां ॻाल्हाईंदा, न असां सां ॿुधंदा। हू पंहिंजूं निमाज़ूं पढ़ंदा, उहे बि जन्नत में वेंदा, जहन्नम में वेंदा, उनजो पंहिंजो लेयर आहे जेको कनि था। उहे लंघिया पे रसूला फरमाए थो त जॾहिं ॾिठूं त नबी साईं फजर जी निमाज़ पे वठी त बीही रहिया, त पाण में हिननि खे चयूं छा चयूं? लम तंत ही जिन इस समअतहु, अचे उन्हनि ॿुधो क़ुर, जेतिरो बि पढ़ियो रसूल फजर जी निमाज़ में। कालू, उते विया जॾहिं पंहिंजे बस्तीअ में, उते वञी हुनखे चवणु लॻा इना समय न क़ुर अजबा, चई यार असां अहिड़ो हिकिड़ो क़ुर ॿुधी आया आहियूं जो अजीब आहे। चई छा थो करे? चए थो यहदी इल रुश्द, चई वाह जी ॻाल्हि थो करे, सिधो रस्तो थो ॾसे। चई पोइ चई माना बि असां हाणे हिन ते ईमान आंदो आहे क़ुर ते। माना केतिरो ॿुधो हूंदनि, 2 सुफ़ा 1.5 सुफ़ो ॿुधनि न, उन्हनि ॿुधी सम्झी वियो, चई असीं ईमान आंदो आहे। ऐं चयईं त मन काल बि सदक, रसूला फरमाए थो जंहिं क़ुर जी का माना ॿुधाई उन सच चयो। वमन अमल बि उजर, जेको हिन जे आयत ते अमल कंदो उनखे सवाब मिली चुको। वमन हकम बि अदल, हिन मां जंहिं फ़ैसिलो कयो उन अदुल कयो। वमन दौ इलैहि, ऐं जेको तव्हां मां क़ुर खणी माण्हुनि खे वञी माना करे ॿुधाईंदो, हुदीअ इला सिरात, उन शख़्स खे त हिदायत मिली चुकी। याने हिन खे जेकॾहिं तव्हां पाड़े में वेही माण्हुनि खे तव्हां तर्जुमो पंहिंजो ॿुधाईंदव त रसूला फरमाए थो इन शख़्स खे हिदायत मिली चुकी। तंहिंजे करे कुरान हकीम के साथ वफ़ादारी ये है कि उसके जो हकूक, चए थो न आयतूं पढ़ो उन जा हक़ अदा कयो। कहिड़ा हक़ आहिनि? कुरान हकीम के साथ वफादारी ये है कि उसके जो हकूक हम पर आयद होते हैं उनको अदा किया जाए। कहिड़ा कहिड़ा हक़ आहिनि? पहिरीं त ईमान आणियो त हीउ वाक़ई अलाह थो ॻाल्हाए, कलामुल्लाह माना अलाह थो ॻाल्हाए। पहिरीं त इहो तव्हांखे यकीन अचणु खपे। जॾहिं का क़ुर जी आयत तव्हां पढ़ो था, माना कयो था, त ईअं चयो त अलाह पाण पे थो ॻाल्हाए, मौलवी कोन थो ॻाल्हाए। नंबर 1। ॿियो आहे तिलावत करना, जॾहिं पढ़ंदव कोन त कीअं ख़बर पवंदी त अलाह छा थो चए। लेकिन तिलावत सां गॾु समझ कर पढ़ना। असांजी अरबी ॿोली कान्हे का, तंहिंजे करे जॾहिं असां तिलावत कंदासीं त हाणे मां विचां खोलियां थो न, हाणे मिसाल तौरु अलाह साईं छा फ़इन्नमा हिय ज़जरतूं वाहिदतन फ़इज़ा हुम यंज़ुर, जॾहिं क़यामत थींदी हिकिड़ी वॾी रड़ थींदी
ऐं तव्हां उहा रड़ ॿुधंदव। माना कयमि न, हाणे आयत त मूं पढ़ी छॾी, लेकिन चए थो इनखे सम्झी पढ़िजे त अलाह चवे छा थो, ऐं पोइ इन जी सेकंड आख़िरी स्टेज आहे अमल। इहा आहे तिलावत जो हक़, जेका तिलावत कयो था इहे हक़ तव्हांखे अदा करणा आहिनि। ऐं टियों आख़िरी ॿियनि ताईं पहुचायो। ऐं तव्हां अरबी नथी अचे न, तव्हांखे असां क़ुर सिंधीअ में विराया आहिनि माना सां, वेही पाड़े वारनि खे घुराए चओ अचो दा हितां मां 2-3 सुफ़ा माना थो कयां, करे ॾिसो ॻाल्हि साॻी आहे, माना तव्हां क़ुर पहुचायो। तंहिंजे करे रसूल हिन में मुफ्तादार साद में चए थो फलो अलिमन्नास मां क़राअतल क़ुर बि तदब्बुर, चए थो जेकॾहिं माण्हुनि खे न इहा ख़बर पइजी वञे त क़ुर खे सम्झी माना सां पढ़ण जो कहिड़ो फ़ाइदो आहे, वश्तगलू बिहा अनमा कुल सवा, त ॿिया सभु कम छॾे इन्हीअ खे पढ़नि वेठा। फ़ैज़ा करा बि तफ़कुर, ऐं जेकॾहिं क़ुर खे जेके सम्झी पढ़नि था, हता इज़ा मर बि आयातिन वो मोहताज ले या फी शफ़ा कल्बई, त अहिड़ियूं आयतूं बि हुनखे नज़र ईंदियूं जेके दिलि खे शफ़ा थियूं ॾियनि। ऐं करर हा वलो मायत वर, ऐं बार बार पढ़ंदो चाहे 100 दफ़ा पढ़े। तंहिंजे करे चए थो फ़किरायत आयतुनि बि तफ़कुर तफ़हम, हिकिड़ी आयत क़ुर जी, हिकिड़ी आयत क़ुर जी माना सां सम्झी पढ़ण जो सवाब ख़तमतन बग़ैर तफ़हम, इहो सवाब सॼे क़ुर जे बिना सम्झी पढ़ण जे ख़तमे खां वधीक आहे। माना तव्हां सॼो क़ुर ईअं पढ़ी वञो, पर हिकिड़ी आयत जेकॾहिं तव्हां माना सां सम्झी पढ़ो, इन जो सवाब वधीक आहे सॼे क़ुर जे ख़तमे खां। तंहिंजे करे रसूल सल्लम फरमाए थो त तू सुबह को जाकर किताब लाखी एक आयत सीख, ये तेरे लिए 100 रकात नमाज से बेहतर है, फरमायो नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, सुनन इब्न माजा। हिकिड़ी आयत सिखो था, सम्झो था, त इन जो सवाब 100 रकात खां वधीक आहे। उन खां पोइ ही हदीस शरीफ़ में अचे थो दैट in any language Quran is read, angels take it to heaven, Arabic language। चए थो अल्लाह वटि आहे अरबी ज़बान, पर जेकॾहिं केरु जर्मनीअ में क़ुर पढ़े थो या जर्मनीअ में दुआ घुरे थो, त फ़रिश्ता उहा अरबीअ में अलाह ताईं पहुचाइनि था, फरमाए। तंहिंजे करे असां पंहिंजी ज़बान में पढ़ंदासीं, बाक़ी मथे ज़बान उते असांखे अरबी अची वेंदी। उन खां पोइ रसूल सल्लम फरमायो सुन इब्न माजा में त अन अबी ज़र काल काल अली रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम या अबा ज़र लेन तगदूफ़ तालम आयतुन किताब ला, चए थो हिकिड़ी आयत क़ुर जी जेकॾहिं तूं इल्म हासिल करण लाइ पढ़ंदे, ख़ैरु लक अन तुसली मियत रकात, 100 रकात निमाज़ खां वधीक तोखे सवाब मिलंदो। ही तर्जुमो आहे। तो हज़रत अबू ज़र रज़ी अल्लाह ताला फरमाते हैं कि रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने मुझसे इरशाद फरमाया, तू किताब अल्लाह की एक आयत सीखे, ये तेरे लिए 100 रकात नमाज से बेहतर है। ॻाल्हि असल ये आहे। शाह इस्माइल शहीद इस बातिल नजरिए की तरदीद में यूं रकम तराज हैं। शाह इस्माइल शहीद तमाम वडो अल्लाह जो वली गुजरा। चे तो अवाम में ये बात मशहूर है कि कुरान व हदीस को समझना मुश्किल है, इसके लिए बड़े इल्म की ज़रूरत है। हम जाहिल किस तरह समझ सकते हैं और किस तरह उसके मुवाफिक अमल कर सकते हैं, उन पर अमल भी सिर्फ वली और बुजुर्ग कर सकते हैं। उनका ख्याल कतई बेबुनियाद है, क्योंकि हक ताला ने फरमाया कि कुरान पाक की बातें साफ साफ और सुलझी हुई हैं। यानी क्या है, वलकद अंज़लना इलैक आयात, अल्लाह फरमाते हैं असां तव्हांखे जेके आयतूं ॾिनियूं बय्यिनात, जेके माना में सवलियूं आहिनि, वमा यकफुर बिहा इलल फासिकून, इन्हनि जो इनकार उहे ई कंदा जेके नाफरमान हूंदा। ये रहा रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का असवा कि आप गौर तदब्बर के साथ पढ़ने को कसरत तलावत पर तरजीह देते थे, यहाँ तक कि बसा औकात एक आयत पढ़ते हुए पूरी रात गुजार देते थे। हजरत अब्दुल्लाह बिन मसूद रज़ी अल्लाह अन्हु का बयान है कि हम लोग 10 आयतें सीखते थे, फिर आगे इस वक्त नहीं बढ़ते थे जब तक इन 10 आयत की मानी न समझ लेते और उन पर अमल करना न सीख लेते। हजरत हसन बसरी रहमतुल्लाह फरमाते हैं कि बेशक इस कुरान को गुलामों और बच्चों ने पढ़ा जिन्हें कुरान की न कोई समझ है न तफसीर का कोई इल्म। कुरान में गौर फिक्र कुरान पर अमल करने से हासिल होता है, न कि सिर्फ उसके हरूफ को याद करने, उसके हदूद अहकामात का पामाल करने से। बाज़ लोग तो यहाँ तक कहते हैं कि जिसने कुरान पढ़ लिया एक हरफ में नहीं छोड़ा, हालांकि अल्लाह की कसम उसने पूरा कुरान छोड़ दिया, क्योंकि कुरान पढ़ने का कोई असर उसके इखलाक व किरदार पर नजर नहीं आता। बैज़ लोग फख्री अंदाज में ये कहते फिरते हैं कि मैंने एक सांस में पूरी सूरत पढ़ ली। अल्लाह की कसम ऐसे लोग न कारी हैं, न आलिम, न हकीम, न दाना और न मुत्तकी, पर भला कुरान पढ़ने वालों का कब ये तर्ज अंदाज है। अल्लाह ताला ऐसे लोगों की तादाद ज्यादा न करे।
सफियान अबी आइना रहमतुल्लाह फरमाते हैं, अल्लाह की कसम ये मामला अपने आला मकाम को उस वक्त पहुंचेगा जब अल्लाह ताला तुम्हें हर चीज़ से महबूब हो जाए। तो जिसने कुरान से मोहब्बत की उसने अल्लाह से मोहब्बत की, खुद समझ लो जो तुम्हें कहा जा रहा है। अब ये तो हुई बात कि अल्लाह की नाराज़गी कैसे ख़त्म हो, लेकिन अब है कि अल्लाह को राज़ी करने के लिए 10 स्टेप हैं जो अभी मैं बयान नहीं करूँगा, टाइम नहीं है, वो सिर्फ मैं इशारा दूंगा। लेकिन आज शाम 5 बजे मेहरान टीवी पे जो मेरा दर्स होगा उसमें सारे स्टेप्स को मैं वाज़ा करूँगा, वो आप वहाँ सुन लीजिएगा। ॿुधंदव। नंबर पहिरियों यूकिनून, माना पहिरीं त मक़सद आहे त आख़िर हे ईमान त आणियो न त अलाह जो किताब आहे, पहिरियों शर्त इहो आहे। पहिरीं इहो ई तव्हां पूरो न कंदव त अॻिते केॾांहुं वेंदव। माना चओ त ही कलामुल्लाह, माना अलाह पाण ॻाल्हाए थो, ही हिकु हिकु लफ़्ज़ जेको अलाह पाण थो ॻाल्हाए, पाण। रिजालुन ला तुल्हिहिम तिजारतुन वला बैन ज़िक्रिल्लाह, चओ त अहिड़ा बहितरीन शख़्स मौजूद आहिनि जिन खे तिजारत, धंधा, आफ़ीस जो कमु अलाह जे ज़िक्र खां गाफ़िल नथा कनि, अकाम सलात, निमाज़ खां गाफ़िल नथा कनि, ईताए ज़कात, ज़कात खां गाफ़िल नथा कनि, यख़ाफ़ून यौमन, उन ॾींहं खां बार बार ड्रिजनि वेठा, ततक़ल्लबु फ़ील क़ुलूबुल अब्सार, जो उन जा अहिड़ा भयानक वाक़िया थींदा जो दिलूं ऐं हाम फाटण जहिड़ा हूंदा। लियजज़ियहुमुल्लाहु अहसन मा अमिलू, पर अल्लाह उन्हनि खे बदिलो बहितर ॾींदो। व यज़ीदु मिन फ़ज़ली, बल्कि पंहिंजे फज़ल सां उन खां बि वधाए ॾींदो। वल्लाहु यर्ज़ुक़ु मन यशाअ बग़ैर हिसाब, अल्लाह जंहिंखे चाहे बग़ैर हिसाब। त पहिरीं त इहा यकीन कयो त इहो अल्लाह ॻाल्हायो आहे, मां न ॻाल्हायो, न को कंहिं ॿोलीअ ॻाल्हायो, इहो अल्लाह तव्हां सां गुफ़्तगू कई आहे। पहिरीं त यकीन, सो पहिरियों आहे यकीन। ॿियो आहे यालमून, हाणे यकीन त अची वियो त हीअ अल्लाह जो किताब आहे, पर पढ़ी त ॾिसंदव न, मालूम त कंदव न त छा थो चवे, इहो ॿियो स्टेप आहे। पर हाणे हिकिड़ो यकीन अची वियो पर तव्हां इल्मु नथा हासिलु कयो, हुनखे पढ़ो नथा, त पोइ यकीन मां फ़ाइदो। इहो स्टेप आहे। टियों स्टेप आहे यसमऊन, पहिरीं त हिन जो इल्मु हासिलु कयो ऐं कनु खोले ॿुधो, जेकॾहिं पाण नथा पढ़ी सघो त कंहिंखां पढ़ी ॿुधो ऐं उनखे कनु खोले ॿुधो। उन खां पोइ यफ़क़हून, पर जेको ॿुधो था या पढ़ो था उन ते गौर फ़िक्र कयो त अलाह छा थो चए, कहिड़ी ॻाल्हि थो करे। चोथों इहो आहे यक़िलून, इहा आहे एडवांस स्टेजिस। मिसाल तौर साइंस तरक़ी कई आहे, क़ुरान हुन में ॻाल्हियूं थो करे, क़ुरान हिन में ॻाल्हियूं, त उन में पंहिंजो अकुलु जेको तव्हांखे हासिलु कयो अथव थ्रू एड्यूकेशन ऐं तइलीम हासिलु कई अथव, उन खे यूज़ करे क़ुरान खे हिन मुआशिरे ते आयतुनि खे लॻायो। ऐं यतफ़क्करून, माना इन्हनि ते वेही गौर फ़िक्र कयो, डीप थिंकिंग कयो, इहो पंजो स्टेप आहे। उन खां पोइ यतकून, जेको ही तव्हां हासिलु कयो आहे इन्हीअ ते यकीन करे ऐं परहेज़गार थी अलाह ते अमल कयो। हाणे हेतिरो इल्मु हासिलु करण खां पोइ तव्हांखे इन इल्म जो तव्हांजे लाइफ ते असर ई कोन थो पवे, त पोइ इल्म छा जा थिया, कहिड़ा फ़ाइदा। तंहिंजे करे पहिरीं त यतकून, माना इन्हीअ ते तव्हांखे परहेज़गारी करे, इन्हनि अमलनि ते, इन्हनि इल्मु हासिलु करण ते तव्हां परहेज़गारी करे ऐं अलाह जे हुकुमनि, जेके अलाह चए थो हिन ॻाल्हि मूंखे पसंदि न उहे छॾियो, वरी जेके शयूं अलाह खे पसंदि उनखे हासिलु कयो। उन खां पोइ यतज़क्करून, पाण बि ॾिसो ॿियनि ताईं बि पहुचायो। ऐं उन खां पोइ नाऊं आहे यशकुरू, जॾहिं तव्हांखे अहसासु थिए त अलाह असां सां ॻाल्हायो आहे, थैंक यू वेरी मच अलाह साईं, ऐं तंहिंजे करे तुंहिंजे इन गुफ़्तगू जे करे असांखे ॾाढो फ़ाइदो पियो आहे, पोइ अलाह जो शुकुरु कयो। अलाह साईं तुंहिंजी वॾी महिरबानी आहे, तो असांखे क़ुरान ॾिनो, असां उनखे सम्झूं था, असीं उन ते अमल कंदासीं, असांखे तो नेमत ॾिनी आहे, असांखे तो इहो दिमाग़ु ॾिनो आहे जो असां तुंहिंजे क़ुरान जी माना सम्झी था वञूं। ऐं इहो केरु चवे त मूंखे क़ुरान सम्झ में नथो अचे, माना जेकॾहिं मां तव्हांखे सिंधीअ में आयत पढ़ी ॿुधायां ऐं तव्हां मां केरु चएसि मूंखे त सम्झ में न आयो, पोइ मौलाना उबैदुल्ला सिंधी चए थो त इहो मेंटली रिटार्डेड आहे, इहो आम माण्हू न आहे, हिनखे गिदू बंदर में दाख़िल कयो। जेकॾहिं मां क़ुरान जी हिकिड़ी आयत मिसाल तौरु विचां पढ़ां थो, मिसाल तौरु हाणे चए थो त अम सफ़ीनत फ़कानत लिमसाकिन यामुलून फ़िल बहर, चए थो त हिकिड़ी ॿेड़ी हुई मिसकीननि जी ही, ऐं उहो दरियाह में उहो ॿेड़ी वहाईंदा, अरद तो न अईब हा, त ख़िज़र चए थो त मां उन ॿेड़ीअ में टुंग करे छॾियो। छो, छाजे लाइ? कान वराहूं मलिकुन, पोयां बादशाह पे आयो, या ख़ुज़ कुल सफ़ीन ग़सबा, सभिनी जूं ॿेड़ियूं ज़ब्त कंदो पियो वञे। हाणे माना कयमि न, हाणे केरु चवे तव्हां मां त मूंखे इहो सम्झ में न आयो, छा थो चए त ख़िज़र अलैहिस्सलाम थो चए त मां हिन ग़रीब जी ॿेड़ीअ में टुंग कयो, बीठी किनारे टुंग जो कयो, ॿेड़ी हेठि वेही वई किनारे ते, त हज़रत मूसा पुछियुसि त हे तो छो कमु कयो आहे, त चई मां इन लाइ कयो आहे त हिन में एब थिए, छो त पोयां बादशाह इहे जंग जे करे सभई ॿेड़ियूं ॿेड़ा
ज़ब्त कंदो थो अचे ऐं हे वीचारा मिसकीन आहे जो गुज़र हो त अलाह मूंखे हुकुम कयो त इन जी ॿेड़ी न वञे तंहिंजे करे मूं हुनखे हाणे सवली माना आहे न या हिन में का साइंस तव्हांखे खपे इन जी ॻाल्हि इहो ई असीं चऊं था त अलाह जो पोइ शुकुरु कयो जो अलाह तव्हांजे लाइ क़ुर एॾो आसान कयो आहे जो ऐं तव्हांखे जेको दिमाग़ ॾिनो अथई उहो बिल्कुलु पाण में कॉम्पेटेबल आहे माना इन लेवल ते आहे ईअं न आहे त नाए जे ॿार खे चऊं त 12हें क्लास जी केमिस्ट्री पेपर में न 12हें क्लास जे ॿार खे 12हें क्लास जी केमिस्ट्री वेहणो पवंदो असांखे इंसान पैदा कयो अथई ऐं हीउ असांजो कोर्स इंसान जे लाइ आहे इन लाइ न इल्म जी ज़रूरत आहे न एडुकेशन जी ज़रूरत आहे हिकिड़े ॿकरार खे बि जेकॾहिं तव्हांजी माना ॿुधाईंदव त हुन ताईं अलाह जी इंफॉर्मेशन हली वेंदी ऐं हुन ते अमल कंदो त कामयाबु थींदो इहा ॻाल्हि थो करे यशकुरूं ऐं पोइ आख़िरी स्टेप आहे आख़िरी स्टेप जेकॾहिं सभु कम कयो पोइ थो चवे इन खे या इबादी माना ए मुंहिंजा बाना इहो आख़िरी स्टेप आहे जेको अलाह तव्हांखे चए थो या इबादी याने यूकिनून अमल कयो मालूम कयो पोइ ॿुधो पोइ वरी उन ते सोचियो ऐं उन ते वरी अकुल इस्तेमालु कयो ऐं उन ते पोइ तफ़कुर कयो उन खां पोइ इन सॼियुनि ॻाल्हियुनि करे परहेज़गार थियो उन खां पोइ माण्हुनि ताईं पहुचायो ऐं पोइ शुकुरु करे पोइ चवंदो या इबादी हाणे जेको यशकुरून आहे उहो केरु आहिनि आख़िरी ॿ कयां थो मां त इबादी केरु आहे आख़िरी 9 ऐं 10 चए थो अल्लाहुल्लज़ी जअल लकुम लैल तस्कुनू फी चए थो इहो आहे न जेको तव्हांखे राति ॾिनी अथई जंहिंमें तव्हां निंड था कयो सुकून मिले थो न वनहार मुबसरा वरी ॾींहं जो हे ॾिसो रोशनी कई अथई माना तव्हां कमु कयो खोटराई कयो इन अल्लाह लज़ू फज़लिन अलन्नास चए थो अल्लाह थो चए मां त माण्हुनि तां इहो फज़ुल थो कयां त जीअं तव्हां सुकून राति जो कयो ॾींहं जो कमु कयो वलाकिन अक्सर नास ला यशकुरून पर अल्लाह चए थो मां तव्हांखे फैसिलिटी ॾिनी आहे अक्सर माण्हू शुक्र ई कोन था कनि ऐं तंहिंजे करे अल्लाह थो फरमाए व इस्ताज़न रब्बकुम अल्लाह ताला चए थो मां अनाउंसमेंट कई आहे लैन शकर तुम जेकॾहिं अल्लाह जी नेमतूं इस्तेमालु करे ऐं शुकुरु कंदो अल्लाह साईं तुंहिंजी वॾी महिरबानी तो राति ॾिनी आहे अल्लाह साईं मां मानी खां थो हज़म थी वञे अल्लाह साईं तो मूंखे पाणी ॾिनो आहे जे न मिले त मां मरी वञा अल्लाह जे नेमतुनि ते शुकुरु कंदो त चए थो लैन शकर तुम ल अज़ीदन्नकुम त आऊं पोइ तव्हांखे वधाईंदुसि नेमतूं वलैन कफ़र तुम जे शुकुरु न कंदो इन अज़ाबी ल शदीद पोइ चए थो त मुंहिंजो अज़ाब शदीद कई आहे चए थो पोइ ओधर आहे जेकॾहिं तव्हां पाणी पी चयो अल्हम्दुलिल्लाह अल्लाह साईं तुंहिंजो शुकुरु आहे त पेमेंट थी वई ऐं जे ईअं पी पाणी ऐं सुम्ही पियो हाणे या ओधर आहे इहो वरी क़याम जे ॾींहं ते नेकियूं हूंदव त उन मां माइनस कंदो अल्लाह साईं तंहिंजे करे अल्लाह जो शुकुरु हर वक़्तु कयो ऐं इहो आहे आख़िरी आहे या इबादी जॾहिं तव्हांजी स्टेज इते पहुती जो अल्लाह तव्हांखे चए थो मुंहिंजा बाना त पोइ अल्लाह छा कंदो तव्हां सां चए थो लक़द कतबना फी ज़बूर मिन बाद ज़िक्र चए थो मां हर क़ुरान में इहा ई ॻाल्हि लिखंदो अचां थो अनल अर्द हिन ज़मीन ते यर्सिया इबादी सालिहून इन जा हुकुमरान जेके थींदा इहे मुंहिंजा सालिबाना थींदा तव्हांखे इक़्तिदार खपे मुल्क में इस्लामी निज़ाम खपे त इहे 10 जेके स्टेप चढ़ी वेंदव ऐं जॾहिं तव्हांखे अल्लाह चवंदो इबादी मुंहिंजा बाना माना तव्हांखे इक़्तिदार ॾींदो हिन मुल्क में इस्लामी निज़ाम अची वेंदो अदुल इंसाफ़ जो निज़ाम क़ाइमु थींदो असांखे सभिनी खे कोशिशि करे इहे स्टेप तय करे इबादी थियूं ऐं इन्हनि 10 स्टेप जो अॼु महिरान थी अच्छा ॿियो अनाउंसमेंट आहे त हाणे असां हिते हफ़्ते में हिकिड़ो दफ़ो ख़वातीन ऐं मर्दनि जे लाइ दर्से क़ुरान कयूं था हाणे इहो असां टाइम टेबल चेंज कयो आहे हाणे हिन जुमे ते न नेक्स्ट जुमे खां मग़रिब ऐं इशा जे विच ते थींदो तंहिंजे करे पंहिंजी ख़वातीन खे मोकिलियो इन में असां इहो कयो आहे त असां हुननि खे सिंधी क़ुरान विराए पोइ माना बि सेखारींदासीं त जेकॾहिं तव्हां क़ुरान पढ़ो था त कीअं इन खे कजे यालमूं तलमूं ऐं कुझु दर्स बि कराईंदासीं त तव्हां बि अचो जुमे जे ॾींहुं मग़रिब पढ़ी